नाज़रीन, टिकराटो जे हाई स्कूल पाणी में प्लाट जे मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान डंडनि जे आज़ादाणे इस्तेमाल सबबि 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। महर ऐं मोहतम बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं टिकराटो खां त टिकराटो जे हाई स्कूल पाड़े में प्लाट जे मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान डंडनि जे आज़ादाणे इस्तेमाल सबबि 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। महर ऐं मोहतम बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। टिकराटो जे हाई स्कूल पाड़े में प्लाट जे मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान डंडनि जे आज़ादाणे इस्तेमाल सबबि 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। महर ऐं मोहतम बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील वठूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। मजीद, अपडेट कजो झेड़े जे हवाले सां। जी बिल्कुल ही टिकराटो हाई स्कूल पाड़े की भरिसां महर ऐं मोहतम बिरादरी में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें प्लाट जी मालिकी ॼाणाई वई आहे। झेड़े सबबि 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अब्दुल रज़ाक अली नवाज़, पीर मोहम्मद, जान मोहम्मद, महर, अर्ज़ मोहम्मद इसाक, इरशाद अली, अब्दुल करीम, इल्ताफ़ अकबर ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं ॿिन्हिनि धुरियुनि जे ज़ख़्मियुनि खे पुलिस मेडिकल लेटर ॾेई तुर्त इलाज लाइ तालका अस्पताल उमाणियो आहे। महर धुर जे माण्हुनि अल बचायो ककर राब्ते करण में ॿुधायो मालिकी जेका आहे असांजी आहे। ऐं जॾहिं त मोहतम बिरादरी जे तरफ़ां उबैदुल्ला ऐं ख़ालिद हुसैन मोहतम ॿुधायो त प्लाट असांजो आहे। ऐं होॾां SHO मुबारकपुर ताहिर दायो राब्ते करण ते ॿुधायो त ॿिन्हिनि धुरियुनि में प्लाट जी मालिकी तां पुराणो मसइलो हलंदड़ आहे, जंहिंजे करे झेड़ो थी पियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी मज़ीद तफ़सील ॾियण जे लाइ।